हिकिड़ी अम्मा नबी साईं जी दरबार में वेठी रोए पई। साईं फरमान त अम्मा छो थी रोए? से रोआ इन जे करे थी त मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे, हाणे अलाए जन्नत में अलाए जहन्नम में। साहब बि चवंदा जॾहिं अम्मा इहा ॻाल्हि कई असां ॾिठोसीं त नबी साईं पंहिंजूं अखियूं मुबारक बंदि कयूं, रहमत जा त कयूं, रहमत जा त हेठि करे अखियूं मुबारक खोले करे फरमान त अम्मा मां तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि थियूं पयूं। अम्मा खां टक निकिरी वियो, खिली पई। सा भी चवन था नबी सी अम्मा सा हीअं बि ॻाल्हि आहे, मां ॿी बि ॻाल्हि ॿुध, तूं बि अखियूं पंहिंजूं बंदि कर, मां मोहम्मद रहमत जा तकड़ा, तूं बि पंहिंजे बचे खे जन्नत में अखियुनि सां ॾिस। चवण लॻी सुणा मां न ॾिसंदमि। वरी नबी साईं फरमा जे ॾिसे त दुआ घुरां, चवण लॻी मां न ॾिसंदमि। उतां जो हली त खिलंदी अचे पई, साहेड़ियूं पुछा कनसि पयूं, वञे पई रोईंदी, अचे थी खिलंदी, कहिड़ी ॻाल्हि आहे? चए मां नबी साईं जी दरबार में वियमि, नबी साईं खे अर्ज़ु कयमि त मुंहिंजो नंढड़ो पुटु फौत थी वियो आहे, अलाए जन्नत में अलाए जहन्नम में। नबी साईं अखियूं मुबारक बंदि कयूं, रहमत जा हथ खणी फरमायूं तुंहिंजे बचे खे ॾिठमि जन्नत में हूरा हुनखे हिंदोरनि में लोॾनि पियूं। भला नबी साईं ॿियो बि कुझु तोखे फरमायो? चए नबी साईं बि फरमाए तूं बि ॾिसे त मां दुआ घुरां। चए तो छा चयो? चए मां इनकार कयो। सभु चवण लॻा चरी थी पई, इनकार छो कई, अखियुनि सां ॾिसे हा। चवण लॻी चरी मां न आहियां, चरियूं तव्हां आहियो, जे ॾिसां खां चइबो त पैगंबर जी पाक ज़बान ते मूंखे पत नही, ख़ुदा जो कसम मां अखियुनि सां ॾिसां, मुंहिंजूं अखियूं त कूड़ियूं थी सघंदियूं आहिनि पर मुंहिंजे मोहम्मद साईं जी पाक ज़बान सची आहे। नबी साईं जी ज़बान पाक जा लफ़्ज़ अथव, रात जो बेनिमारी खट ते सुम्हे जहन्नम जी बाहि निकिरी ईंदी आहे। ऐं पाण फरमायूं इहा जन्म जी बाहि जानवरनि खे नज़र ईंदी आहे, तुंहिंजे बकरी खे बाहि नज़र थी अचई तॾहिं परेशान थिए थी। वञ 5 वक़्त निमाज़ पढ़ पाबंदी सां, पोइ अची मां मोहम्मद सां हवाल कजां। हुन 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ी वञी नबी साईं सां हवाल कई त बेशक जी ॻाल्हि सची आहे, हाणे बकरी बि सुकून कंदी आहे, निंड कंदी आहे त मां बि सुकून कंदो आहियां। अबा बेनिमाज़ी न थियो। हाणे मां पंहिंजे मौज़ू ते मोटी अचां। उन बुज़ुर्ग लिखियो बांग ॾिनमि पर कोई माण्हू निमाज़ ते न आयो। दुख बि थियो पर वरी ख़्यालु पियो मतां ॻोठ वारा ग़रीब मिसकिन हुजनि, शहर ॾे मज़दूरी करण विया हुजनि, शाम ताईं अची वेंदा। 3 पारी जी बांग ॾिनमि कोई न आयो, मग़रिब जी बांग ॾिनमि कोई न आयो, चुप करे वियो बा। इशा जी बांग ॾिनमि हिकु माण्हू आयो, उहो बि कुंड ते अची निमाज़ पढ़ी वरी मोटियो हलियो वियो। दिलि में ख़्यालु पियो पुछा त करे, मां बि मुसाफ़िर आहियां, बुखार बि आहियां। घणी देरि थी ॾिठुमि उहो माण्हू आयो पर 3 मानियूं खणी आयो, मुंहिंजे भरिसां रखी वरी मोटियो हलियो वियो। हाणे मां ख़्यालु कयो हे आसिरो ॾेई वियो आहे त भाॼी थो खणी अचां। आहे न बा महिमाननि खे आसिरो ॾींदा आहिनि न। असां वटि वरी शिकारपुर ज़िले में महिमान सां ॻाल्हि ई ॿी ॻाल्हाईंदा अथव। हिकिड़ो महिमान आयो, असांजे ज़िले जी ॻाल्हि आहे, ख़बर त तव्हांजे ज़िले में पवंदी। महिमान जो आयो त मालिक पुट खे चयो, महिमान खे चयो त अबो घर कोन्हे को। पुटु वरी अहिड़ो सिधो मुस्लमान, महिमान खे चए पियो अबो चवई थो मां घर में कोन्हा को।